अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू मुझे इन व्लॉग में जो का काफ़ी सारे वक्त का मां जो का पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स खोलिया आहिनि ऐं अल्लाह पाक जी तरफ़ दुआ है तो अल्लाह साईं कामयाब करे जो का में छॾे वञा पियो पंहिंजे घर। तो दोस्तों दुआ कयो तो अल्लाह साईं कामयाब करे ऐं अल्लाह पाक जे घर पे इहा ई दुआ है तो अल्लाह तव्हां सभिनी खे कामयाब करे। सो हाँ कोशिश कबी तो अवां लाइ कुछ सुठा वीडियोस ऐं कुछ सुठो कॉन्टेंट ऐं कुछ सुठो मवाद इंशाअल्लाह बस अवांजी ईअं सपोर्ट खपे ऐं अवां ॿाहिरनि जी दुआ खपे। सो रमज़ान भी हले पियो ऐं उम्मीद तव्हां भी रोज़ा रखंदा हूंदा, असां त अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह रखूं पिया। बस कुछ यार ज़िंदगी जा मसाइल मसाइल थी पिया जे करे न इन शइ खां परे थी आहे। वरी भी मां जो का सो काफ़ी सारे वक्त खां पोइ ऐं मुझे वापसी अचण लाइ मुश्किल थी वियो आहे जो दिलि आहे माण्हू चयो यार हाणे बस तूं हाणे कुझु न करे सघंदे। पोइ सोचे वरी मां चयुमि यार हिमत ॾियण वारो मुंहिंजो रब आहे, त हौसलो ॾियण वारो सभु कुझु रब आहे, छो न आहे वरी हिकु ॿी महिनत कजे। दोस्तों अॼु वरी ॿिए हिकु नंढड़े हौसले सां गॾु ऐं अव्हांजी सपोर्ट सां गॾु मां अची वियो आहियां वापसी। बसि दुआ कयो ऐं ईंदड़ कुझु अरसे में मुंहिंजी ज़िंदगी में कुझु मूंखे लॻे थो त कुझु जो का तब्दीली ईंदी ऐं अल्लाह ते भरोसो आहे, अल्लाह ते तवक्कुल आहे। सो अव्हांजी ईअं ई सपोर्ट खपे। ठीकु आहे, सो अल्लाह हाफ़िज़।